अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असीं पंहिंजे प्रोग्राम में 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो ज़िक्र कंदासीं, जंहिंजो हाल बि लाड़काणी डेवलपमेंट अथॉरिटी ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जहिड़ो ई आहे, जंहिंजो ज़िक्र असां गुज़िरियल प्रोग्राम्स में बि करे चुका आहियूं। 7 डेवलपमेंट अथॉरिटी बि ॿियनि अथॉरिटीज़ जीअं इलाइक़े जी तरक़ीअ जे नाले ते ठाही वई आहे, पर उते बि तरक़ी रुगो कागज़नि में थी आहे ऐं ख़ुशहाली रुगो उते मुक़ररु कामूरनि जी ज़िंदगी में आई आहे। अॼोके प्रोग्राम में अवाम अॻियां इहे समूरा तफ़सील आणींदासीं ऐं खेनि ॿुधाईंदासीं त जामशोरो, सेवण, कोटड़ी, थाणो बोलाखान, मांझंद ऐं ॿियनि इलाइक़नि जी तरक़ी, ख़ूबसूरती ऐं बहालीअ लाइ क़ाइमु थियल 7 डेवलपमेंट अथॉरिटी करप्शन, बद इंतज़ामी ऐं नाअहली सबबि कीअं तबाहीअ कंधीअ ते पहुतल आहे। इलाइक़े जी तरक़ीअ जे नाले ते ठाहियल SDA कीअं माली बहिरान जो शिकार थी। हिन वक़्तु हीअ अथॉरिटी सालियानो सिंध हुकूमत खां केतिरो ग्रांट वठी पंहिंजो कारवंवार हलाए थी ऐं इलाइक़े खे तरक़ी वठाइण बदिरां हीअ अथॉरिटी हिन वक़्तु पंहिंजनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण खां बि छो लाचार बणियल आहे। इहे समूरा छिरकाईंदड़ तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। अॼोके प्रोग्राम में इहो बि ॼाणण जी कोशिश कंदासीं त 7 डेवलपमेंट अथॉरिटी हेल ताईं केतिरियूं हाउसिंग स्कीमूं शुरू कयूं आहिनि ऐं उहे हाउसिंग स्कीमूं हिन वक़्तु कहिड़े हाल में आहिनि। करप्शन, बद इंतज़ामी ऐं नाअहली जामशोरो ज़िले में तरक़ीअ जे नाले ते ठाहियल 7 डेवलपमेंट अथॉरिटी खे तबाह करे छॾियो। अथॉरिटी मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण खां बि लाचार। जामशोरो, सेवण, कोटड़ी, थाणो बुलाखान, मांझंद ऐं ॿियनि इलाइक़नि जी तरक़ी, ख़ूबसूरती ऐं बहालीअ लाइ क़ाइमु थियल अथॉरिटी ग्रांट ते हलण लॻी, मुलाज़िम पघारुनि खां महरूम। SDA खे बोर्ड ऑफ रेवेन्यू 3775 एकड़ सरकारी ज़मीन ॾिनी। अथॉरिटी मुख़्तलिफ़ हाउसिंग स्कीमूं शुरू कयूं, जिन मां अक्सर मुकमल ई न थियूं। मेहरान ड्रीम सिटी, कोहिस्तान वैली, हाईवे टाउन, हैदराबाद ट्विन सिटी ऐं गुलशन शहबाज एक्सटेंशन जहिड़ियूं हाउसिंग स्कीमूं बि मुकमल न थियूं। SDA पारां शुरू कयल हाउसिंग स्कीमनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि जी ज़मीनुनि ऐं प्लाटनि ते कब्ज़ा थी विया। SDA जा कामूरा रुगो पंहिंजा बिब भरण में पूरा। गुलशन शहबाज जे C5, C6, D5, D6 समेत मुख़्तलिफ़ सेक्टर्स, हैदराबाद ट्विन सिटी ऐं कोहिस्तान वैली में कब्ज़ा, कामूरा कब्ज़ा ख़त्म कराइण में नाकाम। SDA में मुलाज़िमनि जी लोध 509 पोस्टुनि ते 432 मुलाज़िम मुक़ररु थियल। 17 खां 20 ग्रेड ताईं जे 39 कामूरनि मां अक्सर अथॉरिटी ते बार बणियल। 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे मास्टर प्लान वारे ऑफिस जे कामूरनि जे बिल्डर सां गठजोड़, पैसनि एवज़ गैर कानूनी NOCs बि जारी कयूं वञनि थियूं। कराची खां जामशोरो ताईं मोटरवेज़ जे ॿिन्ही पासनि खां क़ाइमु थियल हाउसिंग सोसाइटीज़ जी ज़मीनुनि में रिकॉर्ड जा वॾा मसइला, बिना छंड-छाण जे NOCs जारी थियूं। थाणो बोलाखान वारे इलाइक़े में वॾे पैमाने ते गैर कानूनी NOCs जारी थियूं। मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन जा कामूरा बि बिल्डर्स खां पैसा वठी सभु ठीक जी रिपोर्ट ॾियनि था। सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि जी तरक़ीअ जे नाले ते ठाहियल अथॉरिटीज़ हुकूमत मथां बार बणियल। इलाइक़नि जी तरक़ी ऐं ख़ूबसूरती ख़्वाब बणिजी वई। 7 डेवलपमेंट अथॉरिटी में मुख़्तलिफ़ कामूरनि खे गैर कानूनी तौर तरक़ियूं बि मिलियूं। बल्दियात खातो सभु कुझु मालूम हुअण बावजूद ख़ामोश तमाशाई बणियल। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी सगीर चांडियो। जी सगीर, असां गुज़िरियल 2 प्रोग्राम्स में लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में थियल तबाहीअ वारे मामले खे वाइखो कयो आहे। साॻियो ई हाल 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो बि लॻे थो। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त हीअ अथॉरिटी क़ाइमु कॾहिं थी ऐं हीअ अथॉरिटी जंहिं मक़सद लाइ क़ाइमु कई वई आहे, छा उहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में तरक़ी जे नाले ते तक़रीबन जेके आहिनि उहे 6 डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि क़ाइमु थियल आहिनि। कराची डेवलपमेंट अथॉरिटी, मल्ही डेवलपमेंट अथॉरिटी, लियारी डेवलपमेंट अथॉरिटी ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, 7 डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी। सही। इहे जेके डेवलपमेंट अथॉरिटीज़ जेके सिंध हुकूमत तरफ़ां ठाहियूं वयूं त जीअं अर्बन एरियाज़ में जेके आहिनि उहे तरक़ी थिए ऐं उन्हनि जी ब्यूटिफिकेशन कजे ऐं उन्हनि जी बहाली कजे। पर इहे डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे करप्शन जे वर चढ़ी वियूं आहिनि ऐं बदतरीन इन्हनि जी हालत आहे ऐं पंहिंजे मुलाज़िमनि खे इहे पघारूं बि न पिया ॾियनि ऐं इहे इदारा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि
ऐं सिंध हुकूमत ते हिन वक़्तु इहे डेवलपमेंट अथॉरिटियूं आहिनि इहे बोझ बणिजी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि जेके आहिनि उहे न पिया ॾेई सघनि। जीअं असीं शुरू में जीअं तव्हां ॿुधायो त असीं लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी ते बि जेको आहे उहो प्रोग्राम करे चुका आहियूं। त लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जो इदारो ई बंदि थी वियो, उन्हनि खे 38 महीननि खां पघारूं ई न मिलियूं। बाद में वरी असीं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ते प्रोग्राम कयोसीं त उन्हनि खे बि अक्टूबर खां वठी जेका आहे उहा पेंशन ई न पई मिले रिटायर्ड मुलाज़िमनि खे, ऐं जेके सरकारी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे वरी जनवरी खां पघारूं न पियूं मिलनि। त ईअं ई हाणे 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो पाण ज़िक्र कयूं था त 7 डेवलपमेंट अथॉरिटी बि जेका आहे उहा उन जी बि बदतरीन हालत आहे ऐं हू तबाही जे किनारे ते हीउ इदारो पहुची वियो आहे। त हीअ 1995 में डेवलपमेंट अथॉरिटी जेका मुकमल तौर ते फंक्शनल थी। पहिरीं इहा डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा जामशोर ज़िले खां पहिरीं दादू ज़िले में इहा अचे पई 7 डेवलपमेंट अथॉरिटी, जंहिंखां पोइ सॼो कंट्रोल जेको हाणे उन जूं जेके आहिनि जामशोरो जेका ज़िले में इहा अचे थी। त हाणे जेके जामशोरे जा जेके तालुका आहिनि उन्हनि में ही तरक़ी जे लाइ 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको उहो किरदारु हुजणु घुरिजे हा, पर बदकिस्मती सां ही इदारो तरक़ी त थियो पर पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि न पियो ॾिए। त उन में जीअं हाणे जामशोर जो तालुको आहे 7, हाणे 7 में जेका तरक़ी थींदी या उते हाउसिंग स्कीम जेके आणिजनि ग़रीबनि खे जेके सस्ते अघ ते प्लाट ॾिजनि, त उहो इन जो कमु आहे। उनखां अलावा तालुको कोटड़ी आहे, थाणो बुलाखान आहे, मांझनि समेत ॿियनि इलाइक़नि में जेके आहिनि उहे ब्यूटिफिकेशन या बहाली हुजे या उन्हनि इलाइक़नि जी ओवरऑल तरक़ी हुजे, इन जो इहो कमु हुयो 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो। पर इहा डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। उन में गुंजाइश खां वधीक जेके आहिनि उहे मुलाज़िम रखिया विया आहिनि, गैर क़ानूनी तौर ते तरक़ियूं कयूं वयूं आहिनि। इन इदारे खे हथु वठी जेको आहे उहो तबाह कयो वियो आहे। ॾिठो वञे त नाज़रीन खे असीं ॿुधाईंदासीं त हीअ लोकेशन वाइज़ तमामु सभिनी अथॉरिटीज़ खां ही पहिरीं जेका डेवलपमेंट अथॉरिटी आहे तमामु बहितरीनु आहे। इन जूं जेके हदूं अचनि थियूं थाणा बुलाखान यानी मोटरवे जे ॿिन्ही पासनि खां इन्हनि जी ज़मीन मौजूदु आहे। तमामु बहितरीनु जेके आहिनि उहे हाउसिंग स्कीमूं जेके आहिनि ठाहे सघनि था, पर इन्हनि हथु वठी ही इदारो तबाह करे छॾियो, माली बहरान जो शिकार थी वियो, पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण खां बि ही लाचार बणियल आहे। जी सही। अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त हिन अथॉरिटी जा माली मामला कीअं हलंदा आहिनि? माली तौर ते हीअ अथॉरिटी हिन वक़्तु कहिड़े हाल में आहे? 7 डेवलपमेंट अथॉरिटी जा जेकी माली मसइला उहो केतिरनि ई सालनि खां हलंदड़ आहिनि ऐं ही डेवलपमेंट अथॉरिटी असल में उन्हनि इलाइक़नि जी तरक़ी करण बदिरां या उन्हनि खे वधीक ख़ूबसूरत करण बदिरां ही जेको इदारो आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे ऐं हुकूमत जी हाणे गिराण ते वेही रहियो आहे। त ताज़ो ई जेको आहे 2 ॾींहं अॻु जेको सिंध काबीना जो इजलास थियो हुयो, उन इजलास में 7 डेवलपमेंट अथॉरिटी, हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ऐं कराची डेवलपमेंट अथॉरिटी यानी इहे सभिनियूं जेके डेवलपमेंट अथॉरिटियूं आहिनि उहे हाणे सिंध हुकूमत जी गिराण ते पयूं हलनि। इहे पाण जेके आहिनि उहे इदारा ही कमाइण बदिरां ऐं उन्हनि खे सरकारी जेके ज़मीनूं ॾिनियूं वयूं ऐं उन्हनि ज़मीननि जो सही नमूने सां इस्तेमालु करण बदिरां हिननि सरकारी उहे ज़मीनूं कब्ज़ा कराए छॾियूं आहिनि। त 7 डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा माली तौर ते सख़्तु जेको आहे उहा बहरान जो शिकार आहे ऐं हिन में जेकी 509 मुलाज़िम जेके रखियल आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु जेके आहिनि 509 मां 432 जेके आहिनि उहे मुलाज़िम हिते कमु कनि पिया 7 डेवलपमेंट अथॉरिटी में। त एॾी जेका लोध भर्ती थियल आहे 7 डेवलपमेंट अथॉरिटी में, उन्हनि जी कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी का स्क्रूनिटी न थी आहे त 7 डेवलपमेंट अथॉरिटी में 432 जो अंग अची कीअं वियो ऐं छा एतिरियूं पोस्टूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि बि या न, ऐं उते वरी गैर क़ानूनी तौर ते तरक़ियूं बि जेके आहिनि उहे ॾिनियूं वयूं आहिनि। त मजमूई तौर ते उन्हनि 432 मुलाज़िमनि जे पघारनि जी मद में हिननि 7 डेवलपमेंट अथॉरिटी खे 3 करोड़ 20 लख रुपया जेके आहिनि उहे घुर्बल आहिनि हर महीने, ऐं जेकी सरकारी मुलाज़िम जेके रिटायर्ड थी विया आहिनि उन्हनि खे 41 लख रुपयनि जी पेंशन जेका आहे उहा घुर्बल आहे। मजमूई तौर ते जेके आहिनि 4.25 करोड़ रुपया रुगो 7 डेवलपमेंट अथॉरिटी खे पघारनि ऐं पेंशन लाइ घुर्बल आहिनि।
त मजमूई तौर ते ही डेवलपमेंट अथॉरिटी जेका आहे उहा माली बहिरान जो शिकार आहे। 63 करोड़ रुपया जेके आहिनि उहे 7 डेवलपमेंट अथॉरिटी ॾांहुं मुलाज़िमनि जूं रहतूं थी वियूं आहिनि। जीपी फंड, पेंशन, पघारूं ऐं ठेकेदारनि जूं रहतियूं जेके आहिनि उहे मजमूई तौर ते 63 करोड़ रुपया SDA ॾांहुं रहतूं आहिनि ऐं उहे SDA खे अदा करणियूं आहिनि मुलाज़िमनि खे। त हाणे ॿ ॾींहं जी अॻु जीअं मूं ज़िक्र कयो त सिंध काबीना उन्हनि जी ग्रांट मंज़ूर कई आहे त इहे मुलाज़िमनि जूं रहतूं जेके आहिनि अदा कयूं वञनि। हाणे पाण ईंदासीं हिते त हिन इदारे में जेके आहिनि 432 जेके मुलाज़िम भर्ती थियल आहिनि उन मां ग्रेड 17 खां ग्रेड 20 जा रुगो मुलाज़िम यानी जेके मेन पोस्टनि ते उहे 39 कामरा जेके आहिनि उहे वेठल आहिनि। कमु तव्हां उते जॾहिं उन सरज़मीन ते वेंदव त 7 डेवलपमेंट अथॉरिटी जी का बि कारकर्दगी तव्हांखे नज़र न ईंदी। हिननि इदारो ई जेको आहे उहो तबाह करे छॾियो आहे। 7 डेवलपमेंट अथॉरिटी वटि जेका बि सरकारी ज़मीन आहे उन 7 एकड़ सरकारी ज़मीन ते हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे कब्ज़ा आहिनि। लोकेशन वाइज़ तमामु ई बहितरीनु जेका आहे उहा ही डेवलपमेंट अथॉरिटी आहे। सभिनी डेवलपमेंट अथॉरिटी खां हिन जी लोकेशन तमामु बहितरीनु आहे छाकाणि जो थाणो बुलाखान जामशोरो जे इन इलाही एरियाज़ में जिते मोटरवे जे ॿिन्ही पासनि खां हिननि जी ज़मीन मौजूदु आहे पर उते हिननि मिली भगत करे बिल्डरनि खे हिननि ज़मीन मुख़्तलिफ़ सियासी ऐं जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि जेके आहिनि उहे फेक एंट्रीज़ जे ज़रिए रेवेन्यू जे अमलदारनि सां मिली करे ऐं उन्हनि फेक एंट्रियूं ठाहे करे उन्हनि सरकारी ज़मीन ते हिननि कब्ज़ो करे वरितो आहे ऐं उहे धड़ाधड़ जेके आहिनि उन्हनि सां उते जेके आहिनि उहे सोसाइटियूं क़ाइमु थी रहियूं आहिनि। त मजमूई तौर ते जेके आहिनि उहे 600 जे लॻभॻि 7 डेवलपमेंट अथॉरिटीज़ जी इन ज़मीन ते जेको आहे उहो सरकारी ते कब्ज़ो कयो वियो आहे। त माली तौर ते जेका आहे उहा तमामु सख़्तु बहिरान जो शिकार आहे ऐं हिन वक़्तु जेका आहे उहा पघारनि खां बि मुलाज़िम महरूम आहिनि। तरक़ी जे लाइ ही 7 डेवलपमेंट अथॉरिटी ठाही वई हुई पर अॼु उन्हनि इलाइक़नि में मांझंद, सेवण, कोटड़ी या थाणो बुलाखान उते इन्हनि इलाइक़नि में तरक़ी बदिरां हिननि पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारनि खां बि जेको आहे हीउ इदारो महरूम करे छॾियो आहे। जी अच्छा सखीर, जीअं अव्हां ॿुधायो त SDA हिन वक़्तु सख़्तु माली बहिरान जो शिकार आहे ऐं सिंध हुकूमत जी ग्रांट जे सहारे ते ही इदारो हले थो। जेका अथॉरिटी पाण खे संभाले न सघी, मुलाज़िमनि खे पघारूं न ॾेई सघी, उहा इलाइक़े जी तरक़ीअ लाइ कहिड़ो कमु कंदी? बिल्कुलु को बि कमु न पियो थिए हिन वक़्तु। जेके हिते असल में इन जो मेन जेको रीज़न आहे बदइंतज़ामी, करप्शन, लापरवाही, अदम दिलचस्पी जे करे, कामोरनि जे उन में सियासी मदाख़लत जे करे अहिड़े क़िस्म जा ईअं ई जेके आहिनि हिकु सिस्टम जे तहत इहे इदारा जेके आहिनि उहे तबाह कया पिया वञनि। तमामु बहितरीनु डेवलपमेंट अथॉरिटी हुई ऐं उन खे हथु वठी जेको आहे उहो तबाह कयो वियो आहे। जेकी बि हिन प्रोजेक्ट ॾिना हाउसिंग स्कीमनि जा उहे अॼु ताईं हिकु बि जेको आहे हाउसिंग स्कीम मुकमल न थी सघी आहे। उन्हनि जे मुख़्तलिफ़ सेक्टर्स ते जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा थी चुका आहिनि। त हिकिड़े सिस्टम तहत हिन इदारे खे जेको आहे उहो तबाह कयो वियो आहे ऐं हाणे हीउ इदारो पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि कोन ॾेई रहियो आहे। त बलदियात खाते खे घुरिजे त अहिड़नि डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे या त मुकमल फ़ाल रखियो वञे या जंहिं मक़सद लाइ इहो ठाहियो वियो हो इदारो त उन मक़सद उहे हासिलु करणु घुरिजनि बजाए जो इन्हनि खे हाणे इन्हनि डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे गिरान ते हलाइणु घुरिजे। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त 7 डेवलपमेंट अथॉरिटी खे हाउसिंग स्कीमूं शुरू करण लाइ मजमूई तौरु केतिरा एकड़ ज़मीन मिली ऐं हेल ताईं हीअ अथॉरिटी केतिरियूं हाउसिंग स्कीमूं शुरू करे सघी आहे? रेवेन्यू खाते असल में रेवेन्यू खाते हिननि खे 3775 एकड़ सरकारी ज़मीन ॾिनी ऐं इन्हनि खे इहो चयो वियो त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हाउसिंग स्कीमूं जे लाइ उन पर्पज़ लाइ इहा सरकारी ज़मीन ॾिनी वई। माण्हुनि खे सस्ता प्लाट ॾियो, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे बंगले वाइज़ जेके आहिनि उहे सोसाइटियूं बि हिननि आंदियूं। पर इन्हनि जी करप्शन, डबल अलाटमेंट जे करे ऐं उन्हनि जी जेका बद इंतज़ामी जे करे उहा सरकारी ज़मीननि ते हिन वक़्तु बिल्डरनि जो जेको आहे उहो कब्ज़ो आहे। ऐं सभ खां पहिरीं हिन में मेहरान ड्रीम सिटी हिकिड़ी हाउसिंग स्कीम आंदी वई। कोहिस्तान वैली ऐं हाईवेज़ टाउन फेज़ 1 फेज़ 2, हैदराबाद ट्विन सिटी, गुलशन ऐं शहबाज़ एक्सटेंशन जहिड़ियूं जेके आहिनि उते जेके आहिनि इहे स्कीमूं आंदी वियूं ऐं इहे स्कीमूं शुरू कयूं वियूं।
पर उन्हनि हाणे मुख़्तलिफ़ उन्हनि प्लाटनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके आहिनि उहे कब्ज़ा थी विया आहिनि ऐं उहे कब्ज़ा ख़तमु कराइण में नाकाम विया आहिनि। सुप्रीम कोर्ट में हिननि उहा हिकिड़ी रिपोर्ट बि जेका आहे उहा दाख़िल कराई हुई त तक़रीबन 700 जे लॻभॻि जेका आहिनि उहे सरकारी ज़मीन ते कब्ज़ा थियल आहिनि ऐं हीअ कब्ज़ा ख़तमु कराइण में नाकाम विया आहिनि ऐं बहितरीनु जेके लोकेशन ते आहिनि उते ई जेके आहिनि हिननि कब्ज़ो कराए छॾियो आहे। बल्कि छाकाणि जो अगरि हीअ चाहिनि त इहो कब्ज़ो ख़तम बि थी सघे थो। त हाणे गुलशन शहबाज़ जे सेक्टर C5 C6 D5 D समेत मुख़्तलिफ़ इन्हनि सेक्टर्स ते इन जेके गुलशन शहबाज़ जी स्कीम ते कब्ज़ा जेके आहिनि उहे थियल आहिनि ऐं उहे कब्ज़ा ख़तमु कराइण में SDA जा कामोरा जेके आहिनि उहे नाकाम विया आहिनि। हाणे हैदराबाद ट्विन सिटी आहे या कोहिस्तान वैली आहे उन ते बि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि, मुख़्तलिफ़ हिसनि ते उन्हनि जो माण्हुनि कब्ज़ो करे वरितो आहे। हाउसिंग स्कीमनि में जेके आहिनि उहे जालीज़ इंट्रीज़ जे ज़रिए इहे कब्ज़ा थियनि था। रेवेन्यू डिपार्टमेंट असल में जेके सस्पिशियस इंट्रीज़ आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ हिकिड़े सिस्टम तहत उहे फ़ैसिला कराए करे जाली इंट्रियूं रखाए ऐं थाणो बुलाखान वारनि इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि उहे कब्ज़ा बि थियनि था ऐं हिकिड़े मिली भगत सां SDA ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट जेको आहे सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कराए पियो ऐं इन जी बाक़ाइदे सां हिकिड़ी जेका उहा इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे हा। पर बदकिस्मती सां तक़रीबन 20 सालनि खां 24 साल थी विया आहिनि अॼु ताईं इन जेका इन मामले ते का बि इन्वेस्टिगेशन जेका उहा न थी सघी आहे त कराची खां जामशोरे जे ॿिन्ही पासनि खां केतिरी सरकारी ज़मीन रोड जे ॿिन्ही पासनि खां हिकिड़ो लिमिट हूंदी आहे त एतिरनि फुटनि ते जेको आहे उन्हनि खे सोसाइटी नाहे ठाहिणी, पर इन्हनि हिकिड़े बिल्डर माफ़िया जेके आहे उहा ॿिन्ही पासनि खां सोढ़ो करे छॾियो आहे रोड खे ऐं उते सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा जेके आहिनि उहे कया विया आहिनि। इन बाबति जेको आहे जेके सरकारी इदारा आहिनि उहे हिन वक़्तु बि जेके ख़ामोश बणियल आहिनि। जी अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त जिन हाउसिंग स्कीमुनि जो अवां ज़िक्र बि कयो आहे त हिन वक़्तु उहे कहिड़े हाल में आहिनि ऐं इहो बि ॿुधाइजो त SDA जे अक्सर हाउसिंग स्कीमुनि जी ज़मीननि ऐं प्लाटनि ते कब्ज़नि वारे ख़बरुनि में केतिरी सदाकत आहे? बिल्कुलु इन्हनि ते जीअं मूं ॿुधायो त इन्हनि सरकारी जेके इन्हनि प्लाटनि ते असल में हिननि जी हिकिड़ी जालसाज़ी SDA वारनि जी बि आहे त जेके इन्हनि जा मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे प्लाट ॾियण जे लाइ जेके अघु जेके ग़रीब या जेके वार पंहिंजी नथा कनि उन्हनि प्लाटनि जी त उन्हनि ते ई वरी कब्ज़ा कराए छॾनि था या उन्हनि जी NOC जेके आहिनि उहो कैंसल करे छॾनि था। त ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत सरकारी जेका उहा ज़मीननि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा कया विया आहिनि, प्लाटनि ते कब्ज़ा कया विया आहिनि। ख़ासि तौर ते थाणो बुलाखान वारे इलाइक़नि में तमामु घणा जेके आहिनि उहे कब्ज़ा आहिनि। गुलशन शहबाज़ जे मुख़्तलिफ़ सेक्टरनि ते जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त D5 आहे, C5 आहे, C6 आहे या D6 आहे, उन्हनि सेक्टर्स ते जेके आहिनि गुलशन शहबाज़ वारी स्कीम में तमामु घणा जेके आहिनि उहे कब्ज़ा कया विया आहिनि प्लाटनि ते। उन में मुख़्तलिफ़ माफ़ियाऊं जेके आहिनि उते मौजूदु आहिनि। उन में 7 डेवलपमेंट अथॉरिटी जा इन कब्ज़े में बि मुलाज़िम जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। अॼु ताईं इहे कब्ज़ा मौजूदु आहिनि ऐं उहे कब्ज़ा ख़तमु न आहिनि कराया विया। 7 डेवलपमेंट अथॉरिटी जेके आहिनि उन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे ऐं उनखे इहे अख़्तियार बि हासिलु आहिनि त इहे कब्ज़ा ख़तमु कराए सघे थो, पर ही कब्ज़ा इन करे ख़तमु नथा कराए सघनि त इन में इन्हनि जी बि जेका आहे उहा 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़िमनि जी बि जेका आहे उहा इन्वॉल्वमेंट शामिल आहे। त उन्हनि जा ई माण्हू जेके आहिनि उन्हनि स्कीमनि ते विहारियल आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे बि जेको आहे हिननि विहारे छॾियो आहे। ईअं हिकिड़े सिस्टम तहत सरकारी ज़मीननि ते जेको आहे उहो कब्ज़ो कयो वियो आहे ऐं डबल अलॉटमेंट बि जेका उहा कई वई आहे। जी सगीर, 7 डेवलपमेंट अथॉरिटी पारां जामशोरो ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर थाणो बुलाखान वारे इलाइक़े में जाली NOCs जारी करण वारो छा मामिलो आहे? इन बाबति तव्हां वटि के तफ़सील हुजनि त असांजे नाज़रीन सां शेयर कजो। बिल्कुलु 7 डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे जेका उहा NOC जारी करण जो अख़्तियार हूंदो आहे। त सभ खां पहिरीं जेको आहे हिननि जो तरीक़ेकार तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकी हाउसिंग स्कीम जेकॾहिं को बिल्डर शुरू करे थो त सभ खां पहिरीं हिननि खे SDA खे दरख़्वास्त ॾींदो। बाद में जेको लाॻापियल ज़िले जो जेको DC हूंदो या सेटलमेंट सर्वे जा जेके मुलाज़िम हूंदा उन लोकेशन ते वेंदा
ज़मीन चेक कंदा त इहा वाक़ई ज़मीन इन्हनि जी आहे या न आहे। उनखां पोइ ज़िले इंतिज़ामिया इहा रिपोर्ट ॾींदी त इहा इन्हनि लोकेशन वाइज़ जेका हिननि ॿुधाई आहे बिल्डर उहा सही आहे ज़मीन या न। उनखां पोइ उन्हनि इहा रिपोर्ट ॾींदा आहिनि त समूरियूं घुरिबल जेके घुरिजूं जेके आहिनि फॉर्मेलिटीज़ पूरियूं करे पोइ जेका आहे उहा NOC जारी कयो। पर 7 डेवलपमेंट अथॉरिटी जा जेके कामोरा आहिनि ख़ासि तौर ते जेको डायरेक्टर मास्टर प्लान आहे उन जा जेके कामोरा उहे समूरियूं फॉर्मेलिटीज़ पूरियूं न आहिनि कंदा ऐं उन्हनि बिल्डरनि खां पैसा वठी करे गैर क़ानूनी तौर ते उहे NOCs जेके आहिनि उहे जारी कंदा आहिनि। त ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत ख़ासि तौर ते थाणो बुलाखान वारे इन इलाइक़े में वॾे पैमाने ते जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते NOCs जेके आहिनि उहे जारी थियल आहिनि ऐं हालांकि उन्हनि जे ज़मीननि ते वॾा तमामु घणा मसइला बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उनखां अलावा हिकिड़ी मास्टर प्लान जे तहत हिकिड़ी मॉनिटरिंग एवोल्यूशन जा कामोरा आहिनि जिन जी इहा ज़िमेवारी आहे त जे मक़सद लाइ उनखे जेका NOC मिलियल आहे उते जेके नक्शो जेके पास कंदा आहिनि त उन नक्शे तहत इहा सोसाइटी ठहे थी या न, या जेका उन्हनि जी ज़मीन आहे त किथे उहा ज़मीन जेका उहा वधीक कब्ज़ो त कोन करे विधी आहे या मस्जिद लाइ जेका ज़मीन मुख़्तस थियल आहे या जेका पार्क लाइ मुख़्तस थियल आहे ज़मीन या जेका ॿियूं जेके पार्कनि लाइ ज़मीनूं उते मुख़्तस थियल आहिनि या प्लाट मुख़्तस थियल आहिनि, छा उते ॾिस के उहे प्लाट सोड़ा त न कया विया आहिनि ऐं कमर्शियल त उहे प्लाटनि मक़सद ते त अलाट न कया विया आहिनि। त इहे शयूं आहिनि उहे मॉनिटरिंग एंड एवोल्यूशन जी जेका हिननि जी SDA जी टीम आहे उहे सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾींदा आहिनि। उहे बिल्डर खां असल में भतो वठी करे सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾेई करे ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत SDA जा कामोरा जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि NOCs जारी कनि था ऐं मास्टर प्लान जा इहे कामोरा हूंदा आहिनि। ईअं ई मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2011 में हिकिड़ी हिननि लिस्ट जेका 2021 में हिननि हिकिड़ी लिस्ट जारी कई उन में बि सवनि जी तादाद में उन्हनि गैर क़ानूनी तौर ते उन्हनि ॿुधायो हुयो त इहे जेके हाउसिंग स्कीमूं आहिनि सुपर हाईवे जे ॿिन्ही पासनि खां इहे गैर क़ानूनी आहिनि। त इहे कीअं ठही वयूं? असल में जेके इन्हनि सां जेके सेटिंग में नथा अचनि त उन्हनि जी NOC जी रद्द करे छॾनि था। त इहे हिकिड़े थाणो बुलाखान में इहो हिकिड़ी वॾी गेम हले थी ऐं कराची खां जामशोरे ताईं ॿिन्ही पासनि खां हाउसिंग स्कीमूं जेके आहिनि उहे ठाहियूं वयूं आहिनि। ज़मीननि जी वालार कई वई आहे, सरकारी ज़मीननि जूं जाली एंट्रियूं रखी दाख़िलाऊं रखी करे उन्हनि इहा ज़मीननि जी जेका आहे उहा वालार कई वई आहे। उन में SDA जो तमामु वॾो किरदारु जेको आहे उहो शामिलु आहे। उहे ई SDA जी जेका उहा NOC जारी कनि था SDA वारा ऐं उहे समूरियूं घुरिबल घुरिजियूं पूरियूं नथा कनि उन्हनि जी ज़मीननि जी सही नमूने सां। असल में उते रेवेन्यू खाते जा बि हिन में जेके कामोरा हिन में मुलविस आहिनि। त रेवेन्यू ऐं SDA जा कामोरनि जी मिली भगत सां सरकारी ज़मीन जेका आहे उहा फबाई वञे थी ऐं जेका किरोड़ अरबे रुपए जी ज़मीन उहा भुॻड़नि मुठ ते विकिरो कई वञे थी। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त अथॉरिटी में मजमूई तौरु केतिरा मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं अहिड़ियुनि अथॉरिटीज़ में मुलाज़िमनि जी भर्तियुनि तोड़े तरक़ियुनि वारो तरीक़ेकार छा हुजे थो? असल में जेके डेवलपमेंट अथॉरिटियूं ठहियल आहिनि उन में सियासी बुनियादनि ते जेके आहिनि उहे भर्तियूं कयूं वयूं आहिनि। हिन में तक़रीबन जेके मंज़ूरु थियल पोस्टूं आहिनि उहे 509 आहिनि ऐं हिन वक़्तु जेके कमु कनि पिया उहे 432 आहिनि। उनमें ग्रेड 1 खां ग्रेड 16 ताईं जा 393 मुलाज़िम जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं 1 खां 17 खां 20 ग्रेड जा 339 जेके आहिनि उहे मुलाज़िम मौजूदु आहिनि। मजमूई तौर ते जेके आहिनि उहे 432 जेके आहिनि उहे मुलाज़िम मौजूदु आहिनि जिन खे जेका उहा पघारूं अञा ताईं कोन पियो मिलनि। हाणे डेवलपमेंट कराची डेवलपमेंट जी ॻाल्हि कंदासीं, उते बि इहा साॻी सूरत हाल आहे। उते बि गैर क़ानूनी तौर ते सियासी बुनियादनि ते जेके आहिनि उहे भर्तियूं कयूं आहिनि ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जी बि साॻी सूरत हाल आहे। लाड़कानी डेवलपमेंट जी अथॉरिटी जी पाण नाज़रीन खे ॿुधाए चुका आहियूं त उते उन DG जेको आहे असगर जेका शेख उन इहे गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं कयूं। उन्हनि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ या उन्हनि जेके जन इन्हनि खे भर्ती कयो उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि कार्रवाई न थी आहे। असल में जॾहिं जेके अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कंदो ऐं गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थींदियूं ऐं गुंजाइश खां वधीक जेके मुलाज़िम उन में इन्हनि इदारनि में अची वेंदा, वरी उन्हनि खे तरक़ियूं मिलंदियूं त उहे इदारा जेके आहिनि उहे तबाह थींदा। जीअं हाणे हीअ डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे मुसलसल तबाही तरफ़ वञनि पियूं। ॿई डेवलपमेंट अथॉरिटियूं जो पाण ज़िक्र करे चुका आहियूं पर ही 7 डेवलपमेंट
अथॉरिटी जो भी इहो ई साॻियो ई जेको आहे उहो हाल आहे त ही डेवलपमेंट अथॉरिटी बि लोकेशन वाइज़ तमामु बहितरीनु आहे, पर उन जे बावजूदु ही तबाह जे तरफ़ वञे पई। जी सही। सकीर, एसडीएम में करप्शन हुजे, कामोरनि जी नाअहली हुजे या बद इंतज़ामी, हिन समूरी सूरत हाल ते मकानी इदारे जी ख़ामोशीअ ते अव्हां छा चवंदा? छा मकानी खातो हिन समूरी सूरत हाल खां मुकमल तौरु अणॼाण आहे? अणॼाण त पंहिंजो लोकल गवर्नमेंट कोन्हे ऐं उन में वेठल जेके कामोरा आहिनि उहे इन्हनि जी मिली भगत हुजे थी। असल में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकी लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि, असल में ही इंडिपेंडेंट इदारा आहिनि, डेवलपमेंट अथॉरिटियूं, उहे उन्हनि खे लिफ्ट ई कोन था कराइनि। ईअं ई हिकिड़े डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उन में जेकॾहिं का उन्हनि खां कंप्लाइंस रिपोर्ट घुरी वञे थी या उन्हनि खां कंहिं क़िस्म जो को ख़त लिखियो वञे थो त उन्हनि खे हू जवाबु ॾियण लाइ ई तयारु न आहिनि। ईअं ई असल में उते डेवलपमेंट अथॉरिटीज़ में जेके डायरेक्टर जनरल मुक़ररु थियल हुजनि था या जेकी सेक्रेटरी या डायरेक्टर मास्टर प्लान या डायरेक्टर लैंड जहिड़नि पोस्टनि ते जेके कामोरा जेके मुक़ररु थियल आहिनि उहे बाअसर माण्हुनि जा वेझा माण्हू हुजनि था, त उन्हनि जे आशीर्वाद सां इहे मुलाज़िम ताक़तवर जेके आहिनि तरीन हुजनि था, उहे पंहिंजे डिपार्टमेंट खे बि जवाबदार कोन था हुजनि। त ही डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे ईअं ई तबाह थियूं आहिनि ऐं लोकल गवर्नमेंट बोर्ड जे ही लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे ही मातहत आहिनि डेवलपमेंट अथॉरिटियूं, पर अॼु ताईं का बि कंप्रिहेंसिव जांच जेका उहा नथी आहे त डेवलपमेंट अथॉरिटियूं कनि छा पियूं ऐं हुननि खे सिंध हुकूमत उन्हनि मुलाज़िमनि जी जेका उहा छंडछाण करण बदिरां या उन्हनि जी स्क्रूनिटी करण बदिरां या उन्हनि जी इन्हनि सॼी प्रोग्रेस रिपोर्ट वठण बदिरां उन्हनि खे धड़ाधड़ जेका उहा ग्रांट ॾेई रही आहे। ॿ ॾींहं पहिरीं जेका आहे उहा सिंध काबीना 3 डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे ग्रांटियूं जेके आहिनि उहे ॾिनियूं आहिनि। त ईअं ई हिकिड़ी सखावत जो मुज़ाहिरो कंदे इन्हनि डेवलपमेंट अथॉरिटीज़ खे सिंध हुकूमत ग्रांट ते हलाए पई। यानी इहे डेवलपमेंट अथॉरिटियूं सिंध हुकूमत ते बोझ आहिनि, अवाम जे लाइ के बि फ़ाइदेमंद इहे जेके आहिनि उहे साबित न आहिनि थियूं। सिर्फ़ु पंहिंजनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण लाइ इहे डेवलपमेंट अथॉरिटियूं ठाही वियूं आहिनि ऐं उहे पंहिंजनि मुलाज़िमनि खे पघारनि ॾियण लाइ इहे हली रहियूं आहिनि। के बि तरक़ी जेका आहे उहा कंहिं बि इलाइक़े में न आहे थी ऐं इहे इदारा जेके आहिनि उहे हाणे माली बहरान जो शिकार आहिनि। सही। अच्छा सकीर, करप्शन, नाअहली, बद इंतज़ामी सबब हुकूमत के लाड़काणो डेवलपमेंट अथॉरिटी बंद करनी पई। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो हाल भी लगभग साॻियो ई आहे। छा इन्हनि अथॉरिटीज़ जो हशर भी लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जहिड़ो ई थींदो? इहो त अॻिते हली ॾिसणो पवंदो त लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी वांगुरु छा इहे इदारा हिननि खे बंदि करणा पवंदा या न। असल में जेसि ताईं ही कारकर्दगी पंहिंजी बहितर न कंदा तेसि ताईं जेके आहिनि इहे इदारा बहितर नथा थी सघनि। सही। लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी जो त ईअं हुयो जो उनखे सिंध हुकूमत 1 एकड़ ज़मीन बि न ॾिनी ऐं मुसलसल उन्हनि खे ग्रांट ते लाड़काणे डेवलपमेंट अथॉरिटी खे हलाईंदी आई सिंध हुकूमत। हाणे ही जेके इदारा आहिनि इन्हनि वटि पंहिंजूं सरकारी ज़मीनूं बि आहिनि। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी वटि पंहिंजी सरकारी ज़मीन आहे ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटी वटि बि सरकारी पंहिंजी ज़मीन आहे, पर इहे इदारा जेके आहिनि उहे इन्हनि हथ वठी तबाह करे छॾिया आहिनि सिंध हुकूमत खां। सिंध हुकूमत बि केसि ताईं इन्हनि मुलाज़िमनि खे रुगो पघारूं ॾियण लाइ इहे इदारा हलाईंदी। त 7 डेवलपमेंट अथॉरिटी या हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी में जेके वेठल कामोरा आहिनि, ख़ासतौर ते जेके डायरेक्टर जनरल आहिनि, हिन जी जेका गवर्निंग बॉडी जेका ठहियल आहे उनजो सरबराह बि मकानी खाते जो वज़ीर हूंदो आहे। त उन गवर्निंग बॉडी में कमिश्नर हैदराबाद जेको आहे उनजो मेंबर हूंदो आहे ऐं चीफ इंजीनियर पब्लिक हेल्थ उनजो जेको आहे उहो चीफ इंजीनियर मेंबर हूंदो आहे ऐं सेक्रेटरी बल्दियात जेका आहे उहो बि गवर्निंग बॉडी जो मेंबर हूंदो आहे। त अहिड़े क़िस्म जा तमामु जेके आहिनि आला ऑफिसर बि हिन में मौजूदु हूंदा आहिनि। त गवर्निंग बॉडी में जेका उन्हनि खां पुछाणो करणु घुरिजे, अहिड़े क़िस्म जा बहितरीनु फ़ैसिला करणु घुरिजनि जेका उन्हनि खे सरकारी ज़मीन ॾिनी वई आहे उनजो बहितर इस्तेमालु कयो वञे। जेका सरकारी ज़मीन ते कब्ज़ा आहिनि उहे कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। जेके इन्हनि हाउसिंग स्कीमूं जेके मूं तव्हांखे नाला ॿुधाया त इन्हनि आंदियूं आहिनि त उते इंफ्रास्ट्रक्चर बहितर कयो वञे। पाणी, बिजली, गैस जेकॾहिं उन्हनि हाउसिंग स्कीमनि में अची वेंदो त माण्हू उते शिफ्ट थी वेंदा, तमामु बहितर हाउसिंग स्कीम हलंदी। पर हिननि जिते जिते हिननि प्लाट ॾिना आहिनि हैदराबाद 7 डेवलपमेंट अथॉरिटी वारनि, उन्हनि खां ही रिकवरी करण लाइ बि तयारु न आहिनि। यानी हिननि इदारे खे हथ वठी तबाह करे छॾियो आहे, पिन ते ई हिरी विया आहिनि। त जेसि ताईं हिननि खे बसि सिर्फ़ु हाणे ग्रांट ई
जेका उहा वठणी आहे सिंध हुकूमत खां। हालांकि इन्हनि खे पंहिंजो इदारो बहितर करणु घुरिजे ऐं इहा सरकारी ज़मीन जो सही इस्तेमालु करणु घुरिजे ऐं सरकारी ज़मीन ते जिन ते कब्ज़ो आहिनि उहो ई ख़तमु कराइणु घुरिजनि। सही। अच्छा सगीर, 7 डेवलपमेंट अथॉरिटी जी तबाही वारे मामले ते अव्हां जी कंहिं लाॻापियल अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन्हनि जो छा चवणु आहे हिन समूरी सूरत हाल जे हवाले सां? असल में इन सिलसिले में जेको आहे उहो 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे कंहिं बि मुलाज़िम जेको आहे उहो मौक़िफ़ ॾियण खां जेका उहो इनकार कयो ऐं उन चयो त असीं जेका इन ते मौक़िफ़ न ॾींदासीं छाकाणि जो असीं नंढा मुलाज़िम आहियूं। बाक़ी 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो जेको आहे हिन वक़्तु DG मुक़ररु न आहे थियल ऐं उहो गुज़िरियल केतिरनि ई जेका महीननि खां हिन जो DG मुक़ररु न आहे। दिलचस्पी इन मां ई लॻाए सघिजे थी त सिंध हुकूमत इन्हनि अथॉरिटीज़ मां केतिरी जेका उहा मुतमिन आहे, केतिरी जेके आहिनि उहा संजीदा आहे। त ही डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे तबाह तरफ़ जेके आहिनि उहे तबाही तरफ़ वञनि पियूं ऐं ही डेवलपमेंट अथॉरिटियूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते माली बहरान जो शिकार आहिनि ऐं सिर्फ़ु मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण लाइ ही इदारा ठहियल आहिनि। जी वरी महिरबानी सकीर, अव्हां इन अहम मामले ते समूरनि रुखनि खां नाज़रीन खे आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमून खे ॾींदा इजाज़त। लावाही।